दोस्तों मुंहिंजो नालो अली टालपुरा है ऐं आउं कहाणी ॿुधाईंदो आहियां। पर अॼु पाण हिकु नए सिलसिले जी शुरूआत करे रहिया आहियूं जंहिंमें पाकिस्तान तोड़े दुनिया जे ॿियनि मुल्कनि जे लेखकनि, सियासतदाननि तोड़े ॿियनि शोबनि सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि जी ज़िंदगियुनि जूं कहाणियूं यानी उन्हनि जूं बायोग्राफी ॿुधाईंदुसि। सो अॼु आउं तव्हांखे पहिरीं बायोग्राफी सिंध ॼाई इंडिया जी रहंदड़ सिंधी लेखका जेका न रुगो शाइर आहे पर हू हिकु सुठी कहाणीकारा पिणु आहे। पोइ अचो त पाण इंदिरा शबनम पूनावाला जी बायोग्राफी ॿुधूं जेका उम्मीद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। इंदिरा शबनम पूनावाला सिंधी ॿोली जी नामियारी शाइरा ऐं कहाणीकार आहे। इंदिरा शबनम 1947 वारे विरहाङे दौरान पंहिंजे वतन खे अलविदा कयो, यानी हू सिंध खे छॾे हिंदुस्तान हली वई हुई। संदसि लिखणनि में अॼु बि सिंध जो दर्द झलकंदो नज़र अचे थो, छो त हू सिंध ॼाई हुई ऐं सिंधी आहे, सिंधी हुई। उन करे हू अॼु बि सिंध खे ऐं सिंधी ॿोली खे दिल सां यादि करे थी। संदसि अदबी नालो इंदिरा शबनम पूनावाला आहे, पर संदन असल नालो इंदिरा टेकचंद शहदादपुरी आहे। पाण 24 नवंबर 1956 ते कराची में जनम वरिता आहियूं, जॾहिं संदन वालिद हैदराबाद सिंध ऐं संदन वालदा लाड़कानी जी ॼाई हुई। उन वक़्तु संदसि ख़ानदान लाड़कानी में रिहाइश पज़ीर हो ऐं संदन नानाणा कराची में रहंदा हुआ। उन करे संदसि जनम कराची में ई थियो हो। पर विरहाङे जे कुझु अरसे बाद यानी 1957 में हिन सिंध खे अलविदा कयो, छाकाणि त उन वक़्तु पार्टीशन थी चुकी हुई ऐं पाकिस्तान अलॻि हिकु रियासत हिकु मुल्क जुड़ी चुको हो। ऐं जॾहिं इंदिरा जो ख़ानदान हिकु हिंदू सिंधी ख़ानदान हो ऐं उन अरसे दौरान हिंदू सिंधी ख़ानदान घणे भाङे सिंध मां गॾे हिंदुस्तान जा विया हुआ ऐं इंदिरा शबनम जो बि ख़ानदान 1957 में सिंध खे अलविदा कयो, जॾहिं उन वक़्तु संदन उमिरि 1 साल हुई। इंदिरा शबनम जी तालीम BA, B.Ed ऐं MA आहे ऐं हिंदी में साहत रतन आहे। इंदिरा हिकु ई वक़्तु सिंधी, उर्दू ऐं हिंदी जी लेखक आहे। संदसि सिंधी, उर्दू ऐं हिंदी में काफ़ी सारा किताब छपजी चुका आहिनि, जिन मां केतिरनि सारनि किताबनि बि एवार्ड पिणु हासिल कया आहिनि। पाण हिन वक़्तु भारत में यानी इंडिया में रहंदड़ आहे ऐं मॉडल कॉलोनी शेवा नगर पुणे भारत में रिहाइश पज़ीर आहे ऐं लिखण सां लहू लायो अचे। दोस्तों इहा हुई शबनम जी हिकिड़ी नंढड़ी शॉर्ट कहाणी, नंढड़ी शॉर्ट बायोग्राफी। संदन हिकु गज़ल आहे जेको पुनः तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो। ॾिसी गुल खे जो आउं गुल थी पवां मगर अहिड़ी ख़ुशबू मां आणियां किथां। ॾिसी गुल खे जो आउं गुल थी पवां मगर अहिड़ी ख़ुशबू मां आणियां किथां। ग़मनि खां छुटी मौज में के मगन मगर अहिड़ी क़िस्मत मां पायां किथां। अझे उन कपिड़े ते हर हिकु जो हक़, अझे उन कपिड़े ते हर हिकु जो हक़, इहो कौल साथी मां पाड़ियां किथां। अंधेरे वेड़े जो संसार खे अमर ज्योति आख़िर मां आणियां किथां। न कर सोच बरदड़ मसलनि मथां, न कर सोच बरदड़ मसलनि मथां मगर अहिड़ी सोच मां तारियां किथां। टिड़ियो गुल थी गमन में शबनम हुई, टिड़ियो गुल थी गमन में शबनम हुई मगर अहिड़ी फितरत मां आणियां किथां, मगर अहिड़ी फितरत मां आणियां किथां। भीड़ में तन्हा रहण ईंदो अथम, भीड़ में तन्हा रहण ईंदो अथम, फर्श ते वेही
उॾण ईंदो अथमि वाह 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 फर्श ते वेही उॾण ईंदो अथमि को नथो सम्झी सघे कोई मूंखे को नथो सम्झी सघे कोई मूंखे चुप ऐं चुप तंहिं ते रहण ईंदो अथमि वाह